कंहिं भक्त श्री कृष्ण भगवान को पुछो तो प्रभु सुदामे तव्हांखे ॾिनो छा? ये ॿ मुट्ठी उहे बि घुरियल चइनि घरनि मां जेको वठी आयो न उहे त तव्हांखे ॾिनई, तव्हां उनखे सर्वस्व लुटाए छॾियो, उनखे सिंहासन ते विहारियो, पाण चरणनि में वेही रहियो, उनजा पेर दबाइण लॻा, पंहिंजे अखियुनि जे ॻोड़नि सां तव्हां उनजा चरण धोता। प्रभु अहिड़ो छा कयो सुदामे? चओ हरे राम। भगवान कृष्ण जे नेत्रनि में आंसू वही आया, चवनि था न न मां त कुछ भी न ॾिनो आहे। अरे मां जेको भी ॾिनो आहे, जेको भी ॾिनो आहे, ॿई लोक अहिड़ा त मुंहिंजे इशारे ते करोड़े लोक ठही वेंदा आहिनि, लेकिन सुदामे जेके 4 मुट्ठी चांवर जेको खणी आयो, इहो त सुदामे जो सर्वस्व हो। पूरो परिवार बुख ते वेठो हो, पाण उन भोजन न कयो, घर में खाइण जे लाइ हिकिड़ो दाणो न हो, ऐं 4 मुट्ठी चांवर उन मूंखे ॾेई छॾिया। ऐं मज़े जी ॻाल्हि आहे कि सर्वस्व ॾेई करे बि बदिले में सुदामे कुछ घुरियो कोन, कुछ चाहियो कोन, त जेको कुछ नथो घुरे मां उनखे सभु कुछ ॾेई छॾियो। जेको कुछ घुरंदो आहे उनखे उहो सभु कुछ मिली वेंदो आहे, पर जेको न घुरे उनखे त भगवान चवनि था मां पंहिंजो पाण खे अर्पण करे छॾियो। चओ हरे राम। यही तो प्रमाण है, यही तो भाव आहे, यही तो संबल आहे भक्त जे लाइ कि ॾिसो भाई भगवान परमात्मा आहिनि, अनंत लोकनि जा मालिक आहिनि, लेकिन भगवान सॼी दुनिया हलाइण वारा अर्जुन जो रथ छो था हलाइनि? कहिड़ी गर्ज पई आहे भगवान खे ॿुधायो? भगवान पालनहार आहिनि, सभिनि खे था पालनि, सभिनि खे किवलीअ खां वठी करे ब्रह्मा जी तक, लेकिन कहिड़ी ॻाल्हि थी वई कि शबरीअ जा उहे जूठा बेर था खाइनि। कोई तो सोचो। चओ हरे राम। भगवान जे हिकड़ी माया जे इशारे ते 3 लोक नृत्य करे रहे, नची रहे, वडा वडा ऋषि मुनि भी वही वेंदा, लेकिन केड़ी गर्ज है भगवान के कि गोपिन जे इशारे ते भगवान पाण नृत्य था कर, नचन था। चओ हरे राम। भगवान जी सेवा करण जे लाइ राजा इंद्र जेड़ा हथ जोड़े बीहंदा आहिनि, ब्रह्मा जी हथ जोड़े बीहंदा आहिनि, त केड़ी गर्ज है भगवान के कि भगवान राजसूय यज्ञ में जूठी पतलूं था खणन, संतन जूं उन जा चरण था धोवन। केड़ी गर्ज है? चओ हरे राम। तरी भगवान चवनि था हा उन्हनि जी गर्ज न आहे, गर्ज मुंहिंजी आहे। ये ॿार जी गर्ज न हूंदी आहे कि हिन महिल आग में हथ विझे, सीढ़ीअ तो किरी पए, कुछ भी खाए कुछ न खाए, रोए धोए, गर्ज मां जी हूंदी आहे। ते भगवान चवनि था गर्ज भक्त जी न आहे, गर्ज मुंहिंजी आहे कि मां विकाम जी आहियां, मूंखे कुछ भी कोन्हे, उन्हनि खे छा ॾियां? उन्हनि जेको निश्चल प्रेम कयो आहे, निष्काम प्रेम कयो आहे, उन जे बदले में मां पाण खे विकिणे चुको आहियां। प्रभु था चओ। चओ हरे राम।